अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 फेबरवरी वेनसडे। सुबुह जा थिया आहिनि 9:45 ऐं माशाअल्लाह ज़िंदगी रवां दवां आहे। अलाह जा करम आहिनि। हिकिड़ो नओं सुबुह वरी नसीबु थियो आहे। अलाह कंदो त को नवां टारगेट, को नओं कुझु अचीव कबो इंशाअल्लाह। ऐं कल्ह खां हिते बि आहिनि जेकी चादरूं मां वठी आई। कल्ह मां धोती न, भई अलाह हिन ज़हरा खे अकुल ॾेसि। हिननि खे इनशाला मां अॼु धोईंदमि। अॼु मुंहिंजो पको प्रोग्राम आहे। ऐं कल्ह इहो त भई सफ़ाई बि कंदासीं कुझु एक्स्ट्रा, त उहा बि न कई। हालांकि ज़हरा वीचारी शाम जो आई हुई, मां चयोमांसि मूंखां नथो पुॼे, हाणे बसि तूं घरु वञ। तूं हली वई। तो अॼु इनशाला कोशिशि कबी त सफ़ाई जो सिलसिलो शुरू कजे, त जीअं थोरी थोरी करे रमज़ान खां पहिरियों असां कुंडूं पासा सभु कुझु साफ़ु करे छॾियूं त बहितरु आहे। ऐं रिमाइंडर हिकु दफ़ो वरी, ऐं सभिनी खे इहा ॻाल्हि मुंहिंजी वणी त रमज़ान खां पहिरियों सॼी शॉपिंग करे हर शइ ठाहे रखी छॾिजे। ॿारनि जा कपिड़ा आहिनि, चादरूं आहिनि, शयूं आहिनि, कुझु बि आहे। कोशिशि कजे त रमज़ान में बाज़ार जा धिका न खाइजनि त चङो आहे। त रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे, त उहे रहमतूं ऐं बरकतूं समेटिजनि। कुझु मख़लूक जो बि भलो कयो, कुझु पंहिंजो भलो कयो। केॾी खुली ऑफर आहे त हिकु सवाब जा 70 दफ़ा वधीक सवाब थी मिलंदा आहिनि। इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे। त पोइ त असांजो जेकर हर पल अहिड़े क़िस्म जे कमनि में गुज़रे जिन जो सिलो असांखे वधी मिले, इहा लालच त हुजणु खपे न। सवाब कमाइण जी लालच ऐं पंहिंजे लाइ आख़िरत लाइ कुझु जमा करण जी लालच, इहा त ज़रूरी आहे न। इन में कोई हर्ज़ु न आहे, बल्कि इहो ई फाइनल आहे जेको असांखे कमु ईंदो। कोशिशि कयो। ऐं साइमा चयो त अहिड़ो को क्लिप ठाहियां जेको शेयर करे सघिजे। इन ते मुंहिंजी पूरी वीडियो ठहियलु आहे। मां कोशिशि कयां थी त उहा मां शेयर कयां अॼु। छो त ॾिसो, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो इहो हूंदो आहे कमु, जे शइ ते मां अमल कंदी आहियां उहा मां तव्हां सां बि शेयर कंदी आहियां। पर जे मां अमल न कंदमि न, त मां कॾहिं भुलिजी बि तव्हांखे न चवंदमि। सो इहा ग़लति ॻाल्हि हूंदी आहे त इंसानु करे कुझु ऐं चए कुझु। इहा हिकिड़ी सही पॉलिसी न आहे बहरहाल। सो मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां जेको कुझु पाण अमल कयां उहो ई तव्हां सां शेयर बि कयां। ऐं जेकॾहिं मूंखे कुझु करिणो हूंदो आहे शेयर, पर मां नथी कयां उहो, त मां पहिरियों कोशिशि कंदी आहियां त पाण अमल कयां। त चवण जहिड़ी त थियां, कहिड़े मुंहं सां चवां। सो अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे अलाह जो, हमेशह सही सोचण, सही करण जी, सही अमल जी तौफ़ीक़ ॾींदो रहंदो असां सभिनीनि खे। सो इलाही प्यारो सीन आहे, इलाही प्यारो व्यू आहे मुंहिंजे लाइ हमेशह वांगुरु, स्पेशली जॾहिं हिन जे मथां हल्की हल्की उस थी पए। हिन में अजीब हिकिड़ी रौनक आयल आहे न मनी प्लांट में। हालांकि वीचारो तबाह थियल हो, कुंडी अञा ताईं भॼी पई अथसि, जंहिंमें मां अंदरि हिकिड़े ठिकरीअ जी सपोर्ट ॾेई छॾी आहे। ऐं ॿी वठी कोन आई आहियां, वठी ईंदमि इनशाला। मूंखे छो त हिते ईअं ई थो इहो सीन वणे। ऐं इहे थोरा मुंहिंजी प्यारी निम जी यादूं आहिनि जेका वरी फुटी रही आहे ॿाहिरि। ऐं प्लस इहा हिकिड़ी ब्यूटी आहे नेचर जी, त ॾाढो सुहिणो थो लॻे मंज़रु। बहरहाल अॼु ज़हरा हाणे थांव थी धोए, हुन खां पोइ असां वेंदासीं मथे। ऐं पोइ अॼु स्टोर जी सफ़ाई जो हिकिड़ो ग्रैंड ॾींहुं आहे। ऐं मां कटिंग करे रखी रिलीअ जी राति जो, कोशिशि कंदमि त उहा बि सिबां। साइड में हेवी मशीन में विझी छॾींदमि त पंहिंजे लेखे धोपंदा हूंदा। सो माशाल्लाह घणा ई कम करणा आहिनि इनशाला, अलाह मददगार आहे। अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ मां छत ते आई आहियां, ऐं छो त स्टोर जी सफ़ाई कराइणी आहे। सामान ज़हरा अंदरि बीठी आहे, हंधनि जूं पेटियूं पयूं आहिनि, ऐं ॿियो अलाए छा छा काट कबाड़। हालांकि इहे सभु ज़रूरत जूं शयूं आहिनि, पर असांखे तकड़ में यूज़ न करणी हूंदियूं आहिनि, इन करे इहे बसि पयूं आहिनि। ऐं हिन में त मां शायदि कुझु ख़ज़ानो जमा कयो जंहिंखां मां अॼु जान छॾाइण वारी आहियां। हिन में न आहे, हुन ॿीअ में हूंदो, हिन में ज़रूरत जो सामान आहे। ॾिसां थी। ख़ज़ानो इहो आहे। डिफरेंट टाइप जूं बोतलूं, दॿा, स्प्रेयर्स, आइसक्रीम जा कंटेनर्स। हे मुंहिंजो DIY जो सामान आहे जेको हिन में पियल आहे। पाणी जी हिकिड़ी बॉटल। सो ॾिसां थी त मां बहरहाल हाणे बि ख़ुशि थी थियां। कंहिं ज़माने में तारिक वटि बाइक हूंदी, उन जा मिरर्स बि पिया आहिनि। इहे त कंहिंखे ॾेई थी छॾियां, छो त इहे असांजे कम जा न आहिनि। बाइक ॾेई अलाए काॾां जो काॾे।
ॾाढी प्यारी प्यारी बोतलूं बहरहाल पई हुजनि, अञा पई हुजनि। इहो हिर्स कूलर हे असांजो तमामु घटि यूज़ थियो आहे। तारीख़ जी शादी ते कढियो, सुगन जी शादी ते कढियो, ऐं हैदराबाद में इलाही दफ़ा इस्तेमालु थियो मुख़्तलिफ़ मौक़नि ते। सो बसि इहो ईअं ई आहे सभु कुझु। त अहिड़ियूं शयूं आहिनि। ऐं इहे पाणी जी बोतलूं हिते ई अची वरितियूं असां, जॾहिं नवां आयासीं त पाणी असां वटि न हूंदो हो घणो, त पोइ पीअण जो फ़िलहालु ॿाहिरां घुराईंदासीं जेसि ताईं असां कुझु डिसाइड कयूं। पोइ असां फिल्टर वरितो हुयोसीं, उनखां पोइ फाइनली असां वापसि अची वियासीं पंहिंजा देॻड़ा बॉइल करण ते। हे आहे व्यू ॿाहिरि जो। हे बि बारिशुनि में खॼी विया आहिनि, पर हे कमु हाणे न थींदा फ़िलहालु, छो त जॾहिं बि ठहंदी जाइ ठही या कुझु रिपेयर वर्क थियो त पोइ हर शइ रिपेयर थींदी, बाक़ी उअं न। हेठि आहे मुंहिंजो टेरिस। हे वण टिण ॿूटा जेके धणीअ उपाया, अल्हम्दुलिल्लाह। कचिरे वारो सो मां हलां थी हेठि, ज़हरा पाण मुंहुं ॾींदी। 10 थियण वारा आहिनि। अलाह मूंखे काफ़ी टाइम लॻो, पर साफ़ु सुथरी थी वई, छित बि साफ़ु थी वई, स्टोर साफ़ु थी वियो। कुझु शयूं कढी ज़हरा खे ॾिनमि, उहा रखी वई आहे ॿाहिरि कढी, अङण में त खणी वेंदी। सो मां हाणे अची वई आहियां हिते सिलाई करणु। हे जेके टुकड़ियूं कटियूं आहिनि, ज़ाहिर इलाही सारियूं न कटियूं आहिनि, फ़िलहालु मां कुझु कटियूं आहिनि, त इन्हनि मां काउंट करे करे पहिरियों मां स्क्वायर्स ठाहींदमि। सो मुंहिंजी प्यारी रिली दिलि में लही वई आहे मुंहिंजे। सो कमु कजे। 12:15 थिया आहिनि ऐं हीअ रिली कंप्लीट थी वई। पोइ 2 रोज़ जेके मां राति जो कटिंग करे रखिया हुआ टुकड़ा, उन्हनि मां ठाहे मां हिनखे कंप्लीट कयो आहे। हाणे हिन जे चौधारी ईंदी पहिरियों वाइट पटी। सो मूड मुंहिंजो इहो ई आहे त मां कंटिन्यू सिलाई कयां, त हिन खां थोरी वेकरी पटी ॾींदीमांसि चौधारी हिन जे। सो वाइट कपिड़ो कढी अचां पहिरियों। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माशा अल्लाह। हे ॾिसो, मां हिनखे इहा चौधारी सन्ही पटी बि ॾिनी आहे। बसि थोरो तव्हांखे हिन में हिकिड़ो टेक्निकल ॿुधाए थी छॾियां त मां कॾहिं कॾहिं कीअं कंदी आहियां। वेकर मूंखे हिन जी थोरी घटि पई लॻे, ऐं मां यानी हिन सेंटर जी, त मां कुझु ठाहियमि बि सही हे स्क्वायर्स, त मूं चयो थोरा वेकर में बि हिकु हिकु ॾेई थी वञासि। पोइ चयमि छॾेसि। पोइ मां इहो कयो आहे त हीअ पटी जेका वाइट मां ॾिनी आहे, वेकर में थोरी मां ड्रिगी वेकरी ॾिनी आहे, ऐं हीअ ड्रेग में सन्ही ॾिनी आहे, छो त हिन जी ड्रेग माशाल्लाह काफ़ी वॾी आहे। ऐं हाणे फाइनली उनखां पोइ हे पटो मूं वटि ठहियलु हो, मां अक्सर ठाहे रखंदी आहियां, तव्हांखे यादि हूंदो, पटियूं इलाही बचंदियूं आहिनि। ऐं हाणे बि इलाही सारियूं पटियूं बचियल आहिनि, ऐं केॾो हे झिरमिर पटो हिन में लाहे बीठो आहे, अंदरि बि रंग रंग अथसि, ॿाहिरि बि। ऐं थोरो खुटे पियो, त ईअं मां कुझु पीसिस हिते जो हिते ॻंढे हिन में थोरो ऐड करे ऐं हिनखे मां कंप्लीट कयो। बिल्कुलु एग्ज़ैक्ट पूरो ई थी वियो आहे। सिर्फ़ु हिनखे हाणे हिकिड़ी ॿाहिरीं पटी ॾींदमि। ईअं खणी सम्झो त 98% रिली तयारु आहे। ऐं ॿाहिरां बि मां ईअं ई कंदमि, छो त ड्रेग हिन जी काफ़ी आहे, ड्रिगी आहे इलाही, त ड्रेग में ॿाहिरों जेको मां हिनखे पटो ॾींदमि उहो थोरो घटि वेकिरो ॾींदमि, ऐं वेकर में थोरो वधीक वेकिरो ॾींदमि, त जीअं भले हिन जी वेकर अञा वधीक हुजे। ऐं कंहिं मूंखां पुछियो त मां रिलीअ जो साइज़ छा ठाहींदी आहियां। ॾिसो, आम तरह माण्हू नंढियूं रिलियूं ठाहींदा आहिनि, असांजे घर में वॾियूं रिलियूं ठाहिण जो रवाजु आहे। बाबा 6+ हूंदो हुयो कद में, त मां जेका रिली नई ठाहींदी हुअमि चवंदी हुअमि त उहा बाबा पाए, त इन करे मां उहे डिघियूं रिलियूं ठाहींदी हुअमि। अञा ताईं मां डिघियूं रिलियूं ठाहींदी आहियां। त फाइनल जेका प्रोडक्ट हूंदी आहे मुंहिंजी, उहा हूंदी आहे 6.5 ड्रेग में ऐं 4.5 वेकर में। सो ऑलमोस्ट माना 1-2 इंच हेॾे होॾे मां मापींदी न आहियां, बसि मां पंहिंजी का बि पुराणी ठहियल रिली खणंदी आहियां, उन ते मापींदी आहियां। त हिन रिलीअ ते मापियो हुयमि। हीअ मुंहिंजी ठहियल रिली, ऐं दिलि त चए थी हिनखे रिक्रिएट कयां ट्यूलिप्स वारीअ खे। ऐं पटियूं इलाही बचियल आहिनि, कंहिं महिल वरी टाइम मिलंदो त मां ठाहे रखंदमि अहिड़ो बॉर्डर। सो हे 2 रील मां ॻंढे उनखे पेपर वेढ़ो आहे, ऐं उनजे मथां मां इहो रोल ठाहे रखंदी आहियां। सो इहो रोल थी वियो अॼु ख़ाली। सो माशाल्लाह। ऐं हाणे हिकु थियो आहे पूरो, त बुख बि लॻी आहे, सुराण बि घर में आहे अॼु, त मां हिन रिलीअ शौक़ में कुझु खाधे जो इंतज़ाम न कयो आहे। सुराण खे चयनि त पटाटा कट, त मां अचां थी। सो सुराण बिज़ी आहे हिते। सिंपल तरियल पटाटा ऐं मानी, इहो आहे असांजो अॼु जो लंच। राति जो पोइ ॾिसंदासीं त छा थो पचाइजे। ऐं इहो बि चाहियां थी नमाज़ खां पहिरीं मुंहिंजी बि अचां। उनखां सवाइ सीउ हाणे घटिजी वियो आहे काफ़ी माशाल्लाह, त पर मिस बि कयां थी सीउ खे मां। सही ॻाल्हि इहा आहे, कंहिं कंहिं महिल ॿाहिरि वञूं त हवा जी जेका फीलिंग आहे उहा बहार जहिड़ी आहे।
ऐं बहार जेको आहे ऑफिशियली 16 फेबरवरी खां शुरू थींदो आहे। सो हाणे खां ई बहार जूं वाइब्स अचणु शुरू थी वियूं आहिनि। सो हाणे पचायां थी मां लंच, उन खां पोइ निमाज़ जी तयारी कबी, विझिबो टाइम आहे अञा माशाल्लाह। सुराण पटाटा पई जेसि ताईं कटे त मां अची प्लांट्स खे पाणी ॾेई वियमि, टांकी बि भरे छॾी। सुराण पंहिंजा कपिड़ा धोता आहिनि ऐं मां जीअं त फर्श सॼो आलो पियो थिए त हे बोरो खणी मथे रखियो आहे ऐं थोरी देरि में मां कोशिशि कंदमि निमाज़ पढ़ी वठां त उन खां पोइ मां इन्हनि खे बि धोइणु शुरू कयां। हिकिड़ो ढेर हिते हे धोई रखियो आहे, हे नयूं चादरूं आहिनि, हे बि मां उन संडे बाज़ार मां ई वठी आई हुयमि। एॾियूं प्यारियूं प्रिंट्स, हिन में त हिन ते मेड इन पाकिस्तान जो टैग लॻल आहे। हीअ पर्पल ॾिसो, इन ते बि मेड इन पाकिस्तान। मां हिननि खे छॾे न सघियमि, जीअं मां इहे 2 पर्पल ऐं हार्ट्स वारी त मां रखंदमि ऐं बाक़ी जेके आहिनि मां कंहिंखे न कंहिंखे हे गिफ्ट करे छॾींदमि। इहो हिकिड़ो सुठो गिफ्ट हूंदो आहे, कंहिंखे कमु अची वेंदो आहे, कंहिंजे घर में शइ इस्तेमालु थी वेंदी आहे। सो हिन महिल मां पटाटा पचाए चुकी आहियां, तओ रखियो अथमि गरम करण लाइ। मज़ेदार ज़ाइकेदार पटाटा ॾही हूंदी ऐं हाणे पचाईंदमि मानी। अटो कढी रखियो आहे तओ गरम करण लाइ। छो कॾहिं गैस जो प्रेशर थोरो घटि हूंदो आहे, मां चाहींदी आहियां तओ तेज़ गरम हुजे त मानी हुन ते सुठी पची वेंदी आहे, ॼिली न थींदी आहे, सुकंदी न आहे। बसर ऐं टमाटर मां हिते चॉप कया आहिनि ऐं उन खां पहिरियों मां बिह, तेल, अदरक, थूम ऐं मसाला हिन में विधा आहिनि। फ्रीज़ थियल बिह हुया, उहे हिन में ईअं ई विझी छॾिया आहिनि। बसर ऐं टमाटर चॉप कया आहिनि, उहे हाणे हिन में मिक्स कंदमि माशाल्लाह। हिन में विझी छॾियमि टमाटर ऐं बसर ऐं हाणे हिन जी बाहि कंदमि मां हल्की, ऐं हिते हल्की बाहि ते पचंदा रहंदा। बसि इहो जान छॾाइण जे लाइ मां अक्सर जंहिंमें बसर ऐं टमाटर गॾु विझणो हुजे त मां विझी छॾींदी आहियां, त जीअं महिनत न करणी पए घणी। ऐं हिन जी बाहि घटि कंदमि ऐं हिते मां हीउ चॉपर बि धोई छॾियो। शयूं पूरी कोशिशि हूंदी आहे त थांव घणा जमा न थियनि। सो हाणे 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, मां वञी निमाज़ पढ़ंदमि इंशाल्लाह। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरितमि ऐं काफ़ी टाइम लॻो मूंखे। हे कुझु ब्लैक पीसिस कढियमि, छो त हिन खे ॿाहिरियों जेको बॉर्डर आहे न, मां उहो ब्लैक थी ॾियणु चाहियां ऐं तव्हां ॾिसंदव त पोइ रीज़न तव्हांखे पोइ थी ॿुधायां जॾहिं ॾेई वठंदमि। उनखां सवाइ इहे वॾा कुझु पीसिस कढिया आहिनि, जिन मां मां हिन जो हेठियों तह ठाहींदमि त हे अहिड़े क़िस्म जा आहिनि। सो वॾो हिकिड़ो ॻंढियल कपिड़नि जो पीस आहे, इन करे मां चाहियां थी त इन मां ई ठाहियां। ऐं हिन में हे अलॻि अलॻि ईअं थो लॻे न जीअं फैब्रिक जा सैंपल्स हुजनि। सो बहरहाल जेको बि आहे, मां हिन खे कंटिन्यू हिक ॿिए सां सिबी वेंदमि। उन सां गॾु मां कुझु हे चादरूं मुंहिंजूं सिंगल बेड जूं ॾाढियूं वॾियूं हुयूं त मां उन्हनि मां कटे कढियो पासे खां, उहो बि आहे। कुझु हे बि बचियल आहे त जितां जितां खुटंदो त मूंखे मसइलो न आहे। मल्टी कलर रिलीअ जो मल्टी कलर जेको आहे हेठियों तह ठही वेंदो। सो बोर्ड खे ॾिसी अचां, पाणी पी अचां ऐं पोइ अची मां हिन खे सभिनी खां पहिरियों ब्लैक पटो ॾींदमि। ब्लैक हिन खे ॾेई छॾियो आहे बॉर्डर मां चौधारी, ऐं ॾिसो वेकर में थोरो वेकिरो ॾिनो आहे पटो ऐं ड्रेग में थोरो नंढो ॾिनो आहे, सन्हो ॾिनो आहे, छो त उहो ई मां जीअं पहिरियों चयो त ड्रेग मूंखे थोरी वधाइणी हुई। ऐं ॿियो ॾिसो त हिकु त ब्लैक हिन खे पटो ॾियण सां हिन जो फ्रेम ठही पियो आहे रिलीअ जो। ॿियो त विच विच में जेके नंढियूं नंढड़ियूं ब्लैक स्क्वायर्स आहिनि, उहे नुमाया थी पयूं ॾियणु ऐं हिन जी रिलीअ जी ख़ूबसूरती वधी वई आहे। सो सांझीअ जे अज़ान में आहे थोरो टाइम। मथियों त अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट, बाक़ी हेठे तह जा कुझु पीसिस इस्त्री थींदा ऐं हिते हीअ सूरत हाल आहे। इस्त्री करे थी सघे थो त मां राति में ई इन जो हेठियों तह सिबी छॾियां, छो त वॾा वॾा पीसिस आहिनि, जल्दी सिबजी वेंदो इंशाल्लाह। थोरी देरि रेस्ट कंदमि, पर रेस्ट खां पहिरियों ॿोड़ खे ॾिसंदमि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿोड़ जो पाणी काफ़ी सुकी वियो आहे। बिह में थोरो पाणी वधीक विधुमि, छो त हे हिसो जेको हुयो बिहनि जो, इहो हुयो थुल्हनि पीसिस वारो। बिस्मिल्लाह। अञा थोरो टाइम वठंदा ॻरण में, ऐं उनखां सवाइ बसि ईअं ई हल्की बाहि ते इहो पियो हूंदो। असांजी निमाज़ खां पोइ ॾिसंदासीं। फ़िलहालु थोरी देरि जो रेस्ट। माशाल्लाह राति जी मानी पची रही आहे, मज़ेदार ॿियनि जो बोर्ड जेको आहे उहो रेडी आहे। ऐं हाणे असां कंदासीं डिनर, ड्रामो बि ॾिसूं था ऐं मानी बि खाईंदासीं, इंजॉय कंदासीं इंशाल्लाह।
तो तव्हांखां अॼु जे हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह तव्हांखे सलामत रखे। अॼु टारगेट घणा ई पूरा बि कयमि, कुझु रहिजी बि विया। सो इंशाल्लाह वरी सुभाणे मिलंदासीं नए ॾींहं सां, नए टारगेट सां। सो सुभाणे ताईं अलाह वाही।